नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी में ॿारनि जे आलमी ॾींहं ते इंटरनेशनल ह्यूमन राइट्स आबजोवर ज़िले नोशहरो फैरोज तरफां भिरयास्टी जी ख़ानगी स्कूल अल मुस्तफ़ा अकेडमी में तकरीब मुनक़द कई वई। इन सिलसिले में अॻुवाण मोहम्मद कासिम जूणे जो मोहम्मद हैदर मोहम्मद हसन जूणे जो ख़िताब कंदे चयो त माशरे में नंढनि ॿारनि जा बि वॾनि माण्हुनि जेतिरा हक़नि ॿारनि खे तइलीम हुनर समेत समाजी बराबरी मिलणु घुर्जे। हिननि चयो त ॿारनि ते गैर इंसानी तशद्दुद ऐं जबरी पोरियो खिलाफ़ असां सभिनी खे आवाज़ उठाइणु घुर्जे। नंढे उमिरि में शादी जिनसी हरासमेंट समेत तशद्दुद खिलाफ़ असां सभिनी ते इहो फर्ज़ थिए थो त न सिर्फ़ पंहिंजे आस पास जे ग़रीब मिसकिन ऐं बेपोच ॿारनि जो बि ख़्यालु रखूं। अगरि असां ईअं न कंदासीं त पोइ असांजा ॿार मुस्तक़बिल जा इंजीनियर डॉक्टर कीअं बणिजी सघंदा। हिननि वधीक चयो त पंहिंजे ॿारनि समेत आस पास जे ॿारनि खे बहितर मुस्तक़बिल तइलीम ऐं सेहत समेत समाजी बराबरी ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।